उडेरो लाल स्टेशन शहर में गरीब अवाम लाइ रमज़ान शरीफ़ के मुक़दस महीने में भी रोज़मर्रा जे इस्तेमाल जूं शयूं वठण मुश्किल थी पियो। मुनाफ़ेख़ोर दुकानदार गिही, खंड, अटो, शरबत, फ्रूट ऐं ॿियूं रोज़मर्रा इस्तेमाल थींदड़ शयूं मनपसंद रेट ते विकिरो करण लगा आहिनि। उडेरो लाल स्टेशन जे शहर नबी बख्श उमराणी, जावेद ख़ासकेली ऐं ॿियनि ॿुधायो त शहर में इंतज़ामिया किथे बि नज़र न पई अचे। दुकानदार रेट लिस्ट ते अमल करण बजाय पंहिंजा रेट मुक़रर कयो वेठा आहिनि। शहरनि आला अमलदारनि ऐं डिप्टी कमिश्नर मटियारी खां मुतालबो कयो आहे त उडेरो लाल स्टेशन शहर में अथरादू महांगाई कंदड़ दुकानदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे महांगाई खे कंट्रोल करे रमज़ान जे भलारे महीने में ग़रीब माण्हू खे रिलीफ ॾिनो वञे।